बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, ए वेरी गुड मॉर्निंग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? मज़े में? तबियत ठीकु आहे? तव्हां चवंदा हूंदा अॼु प्रोग्राम देरि सां। बिल्कुलु असां वटि जॾहिं कंहिंजे न्यूज़ चैनल ते हूंदा आहियूं त यकीननि पहिरियां प्रियोरिटी ख़बरुनि खे हूंदी आहे। सो इन करे उमेदु आहे तव्हां ठीकु ठाकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। नओं ॾींहुं, नओं आगाज़, नई सोच सां, अज़्म सां, जज़्बे सां ऐं इन चाह सां त शाल जेके अंदर जा उधमा हूंदा आहिनि इंसान जा, अंदर में उमेदूं हूंदियूं आहिनि, ख़्वाब हूंदा आहिनि, ख़्याल हूंदा आहिनि ऐं सोचबो आहे, उनजे लाइ थोरो घणो त लोचबो बि आहे त करिणो छा आहे। अॼोके ॾींहं ते कहिड़ा असांजा अहिड़ा ख़ासि कमकार आहिनि जंहिंखे करण जी सख़्तु ज़रूरत आहे। त यकीननि जॾहिं सुबुह जो आगाज़ थींदो आहे, वरी ख़ासि तौर ते जॾहिं सूमर जी सुबुह हुजे त पोइ दिलि इहो ई आहे त दिलि चवंदी आहे त भई अॼु तकिड़ा तकिड़ा कमु करणा आहिनि, खोड़ सारा कमु करणा आहिनि, बसि घणो आराम थी वियो, बसि हाणे ही कमु मुकमल कबा। सो उमेदु आहे अलाह साईं तव्हां असांजे कमनि में आसानी पैदा करे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उमेदु रखां थो तव्हां ठीकु ठाकु हूंदो। अॼु कचहरी कंदासीं पाण सां पंहिंजे हिकिड़े नौजवान दोस्त सां, ॾाढो ज़बरदस्तु एनर्जेटिक आहे ऐं हिन मीडिया जी फील्ड खे ॾाढे ज़बरदस्तु अंदाज़ सां सम्झे पियो, वठी पियो हले। हिन मीडिया जी फील्ड खे थी छा आहे, प्रॉपर तरीक़े सां उनजी थ्योरी छा आहे, प्रैक्टिकल छा आहे। थ्योरी मतिलबु त पढ़ाइनि छा पिया मैस कम्युनिकेशन में, त असांजी ही इंफॉर्मेशन जी दुनिया छा आहे ऐं उन सां गॾो गॾु पाण प्रैक्टिकल आहिनि, छाकाणि त न्यूज़कास्टर बि आहिनि ऐं टेक्निकल बि काफ़ी शयूं ॼाणनि था। अॼु पाण कचहरी कंदासीं असांजे वेरी यंग एंड एनर्जेटिक अदा सनाउल्ला हाशमाणी सां। पुछंदासींसि त भाउ कीअं थो लॻे, मज़ो अचे थो, कीअं थो लॻे? अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कहिड़ो हाल आहे सनाउल्ला भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? फर्स्ट क्लास, वेरी हैंडसम, स्मार्ट ऐं ॾाढो कीअं लॻंदो आहे सुबुह सुबुह जो? जेॾी महिल ड्यूटी हूंदी आहे त ॾाढो कोट शोट टाए ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं वाइट कॉलर जॉब आहे ऐं नौजवान जॾहिं हिन फील्ड में अचनि था ॾाढो सुठो थो लॻे। माण्हू त सोचींदा आहिनि त मां टीवीअ ते अचां, वरी टीवी में अहिड़ी संजीदगी वारे शोबे में, त पोइ कीअं फील थींदो आहे? सजाद भाउ, बचपन खां शौक़ु हुयो मीडिया में अचण जो। अच्छा। पर बचपन में घर वारनि जी तरफ़ां हिकिड़ो जेको असां वटि थींदो आहे ट्रेडिशनली, त फैमिली चवंदी आहे त भई या मेडिकल में वञिणो आहे या इंजीनियरिंग में वञिणो आहे। सो मूंसां बि थोरी साॻी कंडीशन रही, पर मुंहिंजो जेको ज़ाती शौक़ु हुयो उहो मीडिया में हुयो। पोइ मुंहिंजी BDS में एडमिशन थी, त मां उहा छॾे करे मीडिया में आयो आहियां। अच्छा जी हा। पोइ मां सम्झंदुसि त पोइ अॻियां हाणे तव्हां चवंदो यार काश BDS में हलियो वञा। न, पर हिन वक़्तु ताईं त अहिड़ी सिचुएशन न आहे आई, छो जो मां उन शइ खे प्रूव कयो आहे। छो जो जीअं BDS मूं छॾी ऐं मुंहिंजी जामिया कराची में मैस कम्युनिकेशन में एडमिशन थी वई, मास्टर्स कयां पियो हुतां ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो फाइनल ईयर आहे। त घर वारा थोरो नाराज़ थिया इन फ़ैसिले खां, लेकिन पोइ जॾहिं मूं हिकु ॿिए चैनल खे जॉइन करे उते सिखियो ऐं स्टार्टअप उतां वठो, मां एज़ ए टिकट ऑपरेटर रहियुमि ऐं उन में मां एडिटिंग रही, सब एडिटिंग कई, तक़रीबन सभु शयूं, ऐं उते ई न्यूज़ कास्टिंग बि शुरू कई। त गॾो गॾु उन खां बाद में वरी हेॾे अची वियासीं। न न, उहो त ॾाढो सुठो आहे, पर BDS बि ॾाढो ज़बरदस्तु आहे दुनिया में। तव्हांखे ख़बर आहे महांगे में महांगो जेको डॉक्टर तसवुरु कयो वेंदो आहे उहो BDS जेके स्पेशलिस्ट आहिनि, जेके बि डेंटल सर्जन आहिनि, उहे ॾाढा महांगा इलाज थींदा आहिनि। ऐं ॿिनि असांजे मिडिल ईस्ट में या वरी खणी असां चऊं त वेस्ट में अमेरिका ऐं कैनेडा वारे पासे अगरि कंहिंखे ख़ासि तौर ते असांजे ख़िते मां मुराद अगरि इंडिया आहे, पाकिस्तान आहे, चाइना आहे, त अगरि उनखे ॾंदनि में को सूरु हूंदो आहे, उनजो एतिरो महांगो इलाजु आहे त हू कोशिशि कंदा आहिनि त टिकेट भरे असां पंहिंजे मुल्क अचूं, घुमी फिरी वञूं ऐं इलाजु बि कराए वञूं। मतिलबु एॾो फ़र्क़ु आहे उन्हनि पैसनि में। अगरि उन्हनि पैसनि में इलाजु उते कराईंदा एतिरो ख़र्चो थींदो, पर जेकॾहिं उहो टिकेट वठी वापसि अचनि ऐं पंहिंजे मुल्क सां घुमी फिरी वञनि ऐं हिते इलाजु बि कराए वञनि त ॻाल्हि साॻी थींदी। त इन करे ईअं एतिरो लेकिन इहो स्टेप इन लाइ वरितो त जॉब नेचर जेको आहे उहा ॾाढी मैटर करे थी। उहा मैटर करे थी, पर हिन मीडिया जो पंहिंजो चार मां हिन में जेतिरी तव्हां महिनत कंदा, जेतिरो अॻियां वधंदा, ओतिरो तव्हां अॻियां निकिरी सघो। बिल्कुलु ईअं ई आहे माशाल्लाह। पोइ कंहिंखे आइडियल कयो न्यूज़ कास्टिंग में? कंहिंखे ॾिठव त यार मूंखे हिन न्यूज़ कास्टिंग में बेसिकली असां वटि सिंधी मीडिया जे अंदरि मेहताब भाई ऐं शाहिद भाई ॾाढो ज़बरदस्त कमु कनि पिया। मेहताब भाई जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल आहे। उर्दू मीडिया त आहे, लेकिन सिंधी मीडिया में बि असां वटि इलाही खोड़ सारा टैलेंटेड माण्हू आहिनि जिन खे ॾिसी करे असांखे घणो कुझु सिखण खां मिले पियो। हा माशाल्लाह, ज़बरदस्तु। ख़बरुनि में ईअं कोन्हे कॾहिं त मिज़ाज हिकिड़ो आहे इंसान जो ऐं ख़बरूं एतिरियूं पढ़णियूं पवनि थियूं, ॾाढो पको करे, पुख़्तो करे, संजीदगी सां। कॾहिं कॾहिं थींदो आहे ईअं त माण्हू हिकिड़ो ख़ुशी ख़ुशी अची ऑफिस में वेंदो आहे, पर कुझु ख़बरूं अहिड़ियूं अफ़सोसनाक अची वेंदियूं आहिनि त उहे सॼियूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे मुरझाइजी वेंदियूं आहिनि। तव्हां पंहिंजे चहिरे जा तासुरात कंट्रोल कंदा आहियो? यकीनन करिणो पवे थो।
कॾहिं कॾहिं ख़ुशी ख़बर, वरी हुन मथां वरी अफ़सरदा ख़बर, वरी हिकिड़ी ॿी रांदियुनि जी ख़बर, वरी अहिड़ी मतिलबु हिकिड़े ई सेगमेंट में तव्हां वटि मुख़्तलिफ़ न्यूज़ आहिनि, तव्हांखे स्ट्रेट रहणो पवे थो, ईअं ई आहे। ईअं ई जेके स्क्रिप्ट आहे असांजा अहसासात स्क्रिप्ट सां गॾु गॾु हलनि था। जहिड़े तरह जी स्क्रिप्ट आहे त यकीनन फेस एक्सप्रेशन्स जेके बि आहिनि असांखे ऐं जेके पंहिंजे अहसास आहे या लहजो आहे थोरो उन सां हवाले सां ई करिणो पवे थो। खोड़ सारा न्यूज़कास्टर्स छोकिरियूं असां ख़बरुनि ते रोईंदे बि ॾिठियूं आहिनि, जेके पंहिंजे अहसासनि खे कंट्रोल न करे सघंदा आहिनि, हुनजे पंहिंजे अखियुनि में नमी अची वेंदी आहे, आवाज़ हुन जा जवाब ॾेई वेंदा अथनि। ज़ाहिर अहिड़ियूं की ख़बरूं अचनि थियूं ऐं दुनिया सॼी ख़बरुनि सां भरी पई आहे, त ईअं ई हू पंहिंजो पाण ज़ब्त नथा करे सघनि। तव्हां सां गॾु अहिड़ा लम्हा कोन आया? हिकु चकर हितां खां पहिरियां जिते मूं कमु पे कयो उते हिकु तरह जी अहिड़ी ख़बर आई, सो लेकिन मूं कंट्रोल करण जी कोशिशि कई, इलाही कंट्रोल कयो बि। असांजे शहर जो हिकिड़ो डॉक्टर हुयो साईं इस्माइल महमूद साहिबु, उनजो ख़ैरपुर में एक्सीडेंट थियो। पोइ जॾहिं उनजी हिकिड़ी ख़बर आई त ख़ैरपुर खां, त मूं जॾहिं ख़बर पढ़ी हुन सां वरी असांजी थोरी दुआ सलाम हुई ऐं साईं असांजी इलाही काफ़ी सारी इज़त कंदो हुयो। त जॾहिं हुनजी ख़बर आई ऐं जॾहिं मां प्रीव्यू में फुटेजिस ॾिठा त यकीन मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। साईं जी ख़बर ॿुधी सुबुह सुबुह जो टाइम, माना अहिड़ी ख़बर तव्हांजे साम्हूं अची वञे यकीन ॾुखाईंदड़ हूंदी आहे। वास्तो तालुकदारी आहे बिल्कुलु। ऐं ख़ासि तौरु जॾहिं पंहिंजे शहर जूं ख़बरूं, पोइ पंहिंजे शहर जी हिकिड़ी पंहिंजाइप महसूसु थींदी आहे ख़बरुनि मां। तव्हांखे मसइलनि जी, पहाड़नि जी, शहरनि जी, माण्हुनि जी, शख़्सियतुनि जी ख़बर हूंदी आहे। बिल्कुलु। त हिन जा मिज़ाज, शहर, पहाड़ा, इन करे पुछाए इरादो आहे हाणे सनावला तव्हांजो त अॻियां हली तव्हां अॻिते हिन फील्ड में कंटिन्यू करिणो आहे। हाणे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त एमफिल बि इन फील्ड में करणी आहे ऐं गॾोगॾु अॻिते हली करे रिपोर्टिंग में बि मूंखे काफ़ी त शौक़ु आहे, त यानी रिपोर्टिंग जी फील्ड में बि निकिरिजे, कुझु प्रैक्टिकल लाइफ खे ॾिसिजे। जेके जर्नलिस्ट असांजा आहिनि फील्ड में वञनि था, फील्ड में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, असां त स्टूडियो में वेही करे ई सभु कुझु कयूं पिया, लेकिन जेको फील्ड जो माहौल आहे उहो अञा कुझु डिफरेंट आहे। एक्चुअली इन्हनि जो ॿिन्ही जो पाण में हिकिड़ो हलंदो आहे, मतिलबु नोक झोक चइजे कुझु चइजे। जेको न्यूज़कास्ट जेको रिपोर्टर हूंदो आहे उहो चवंदो आहे हिननि खे छा आहे, हे त फ़ोन कॉल ते AC में वेठा आहिनि थिया, फस्ट क्लास हिकिड़ी जाइ ते कुर्सी ते वेठा आहिनि, हिनखे ख़बरूं असां था ॾियूं, असां गर्मियुनि में हिन में हुन में पीए में ख़बर अथि करे, हे त सिर्फ़ु असांखे पुछंदा त जी ॿुधायो त भला छा थियो, कीअं थियो, ईअं आहे। ऐं हिननि खे त मज़ा लॻा पिया आहिनि, AC में वेठा आहिनि, आराम सां ख़बरूं पढ़नि था। न्यूज़कास्टर चवंदा त हिननि खे कहिड़ी ख़बर, केॾो मज़ो अथनि, आज़ादु लॻा वेठा आहिनि, दिलि चवनि थी कॾहिं कंहिं 5 स्टार होटल में आहिनि, कॾहिं कंहिंसां था मिलनि, असां हिकु जाइ ते वेही वेही 8 कलाक कॾहिं वञूं कोन था, ईअं थींदो आहे न। बिल्कुलु ईअं, लेकिन ॿिन्ही जी जेकी नेचर आहे लाइफ जॉब जी उहा चेंज आहे। हुननि जी प्रैक्टिकल आहे, लेकिन जेको न्यूज़कास्टर आहे उहो 8 कलाक ई वेही हिकु सीट ते ऐं करे पियो। ऐं गॾोगॾु जेको उनखे ज़हन में इहा बि शइ हूंदी आहे त माण्हू ॾिसनि पिया, सभु शइ लाइव आहे ऐं का बि अहिड़ी शइ न थिए जो सुभाणे अॼुकल्ह मीमर्स बि ॾाढो तंग कयो आहे न्यूज़कास्टर खे। बिल्कुलु ईअं, ऐं उहे पंहिंजा साथीअ जेके एडिट करे पहुचाईंदा इन करे उन्हनि सां तालुकात चङा हुजनि, त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं एडिट करे कटे वरी पोइ अलॻि सां ग्रुप में मोकिलींदा आहिनि, त पोइ तव्हांखे मशहूरु कंदा आहिनि। अच्छा, ॾाढो सुठी फील्ड आहे हीअ न्यूज़ कास्टिंग जी। हिनजी तव्हांजो फ्यूचर छा एंकर थियण जो आहे या एनालिस्ट थियण जो आहे, एक्सपर्ट थियण जो आहे? मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि, असाइनमेंट जा हिकिड़ा जर्नलिस्ट आहिनि, हिकिड़ा डॉक्यूमेंट्री। मुंहिंजो इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में आहे शौक़ु, त मां इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में वञा। मूं कुझु टाइम पहिरियां करंट अफेयर्स जा प्रोग्राम बि कया आहिनि, त जेको इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म जो जेको आहे पंहिंजो चार्म, उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। उहो माना हिते ई सिंधी मीडिया में, इंग्लिश में इंशाल्लाह कोशिशि आहे त पंहिंजी सिंधी मीडिया में रही करे कमु कजे, छो जो असां वटि कम जी ज़रूरत बि आहे ऐं स्पेस बि आहे, त बहितर आहे त माण्हू पंहिंजी ॿोली में पंहिंजे माण्हुनि सां गॾु रही करे कमु करे। चैलेंजिंग फील्ड कहिड़ी लॻंदी आहे? मीडिया बि चैलेंजिंग फील्ड ई आहे, रोज़ नवां चैलेंजिस आहिनि, रोज़ नवां इशू। कहिड़ा चैलेंजिस आहिनि ख़ासि तौर ते जेकॾहिं असां पंहिंजी फील्ड जे अंदरि ॾिसूं त असांखे जेके गॾु कमु कयूं पिया कलीग्स आहिनि असांजा, हिक ॿिए में कॉम्पिटिशन आहे, सभ खां वॾो चैलेंज असांजो इहो आहे। पंहिंजे सीनियर सां गॾु कमु करणु, बहितर परफॉर्मेंस ॾियणु, इहो बि सभ खां वॾो चैलेंज आहे। ऐं सोशल मीडिया जे दौर में हाणे सभ खां वॾो चैलेंज असां नौजवाननि जे लाइ इहो आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया त तमामु घटिजी वई आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया बि हाणे जेको आहे सो उहा घटिजण पई वञे, वेब जेके चैनल्स आहिनि या जेकी डिजिटल मीडिया आहे उहा वधंदी पई वञे।
उन जे लाइ अॼु जे नौजवान खे सभ खां वॾो चैलेंज आहे त हू डिजिटल मीडिया जे अंदरि पंहिंजो पाण खे कीअं थो परफॉर्म करे, पंहिंजी स्पेस कीअं थो ठाहे। स्पेस तमामु घणी आहे, लेकिन ठाहिण जो जेको तरीक़ो आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे असां नौजवान जे लाइ स्पेशली, जिन खे मतिलबु मीडिया में अचणु हिकिड़ो वॾो एम हुयो, ख़्वाबु हो, वरी मुश्किल सां असीं पहुतासीं। हाणे जेको डिजिटल मीडिया जो दौरु आहे या डिजिटल प्लेटफॉर्म्स आहिनि, उते वञणु असां लाइ वॾो हिकु तरीक़े सां सवलो बि आहे लेकिन ॾुखियो बि आहे। जेकी परफॉर्मेंस आहे उते उहा वॾी चैलेंजिंग आहे, लेकिन पहुचणु त हर कोई डिजिटल मीडिया ते अची वञे पियो, लेकिन उनखे परफॉर्म करणु, उन मां सही तरीक़े सां अर्न करणु, उहो काफ़ी सारो ॾुखियो आहे। इहो त आहे, मतिलबु हालात खे, वाक़ियात खे ॾिसी, पैकेजिस खे ॾिसी, सभु शयूं माण्हू पंहिंजो हिकिड़ो रखंदो आहे त मूंखे हिन में कमु करिणो आहे। अच्छा, जेके नौजवान ॾिसनि था उन्हनि खे शौक़ु आहे काफ़ी मीडिया ते, हिकिड़ो शौक़ु आहे जेको चमके वारा, जेके स्क्रीन ते ॾिसंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि ॾाढा मज़ा आहिनि हिते, ज़बरदस्त माण्हू, दुनिया, हे हो। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि कैरियर कयूं त पर असांजी फाइनेंशियल पोज़ीशन बि अहिड़ी हुजे जो असां हिननि खे कॉप अप करे सघूं। त नौजवाननि जे लाइ तव्हां छा, कहिड़ो रोल मॉडल थियणु चाहींदा? न, नौजवाननि खे घुरिजे त मीडिया जी फील्ड में अचनि। मीडिया में ईअं न आहे त रुॻो जेको आहे सो त फाइनेंशियल इशूज़ त हर फील्ड में रहनि था। नौजवान अचनि, फाइनेंशियल इशूज़ ज़रूरु आहिनि मीडिया में, लेकिन उहे लाह चढ़ा हर फील्ड में अचनि था। ज़रूरी न आहे त तव्हां मीडिया में रही करे सिर्फ़ु मीडिया में कमु कयो, गॾो गॾु हिकिड़ो पंहिंजो नंढो बिज़नेस बि हुजे या इन हवाले सां इनकम जेको ॿियो सोर्स बि हुजे, त ॾाढियूं हालतूं सुठियूं बहितर बि थींदियूं ऐं तव्हांखे मीडिया में कमु करण में मज़ो बि ईंदो। यकीनन ईअं त आहे, ईअं आहे। अच्छा सनाउल्लाह भाउ, तव्हां माशाल्लाह एतिरियूं ख़बरूं, ॾुखियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि त पोइ जॾहिं चाइनीज़ जा नाला या हेॾा ख़ासि तौर ते यूरोपियन ऐं जेके उन्हनि जा नाला ॾाढा टिपिकल ऐं डिफरेंट हूंदा आहिनि, पोइ कीअं कंदा आहियो? पोइ यकीनन कुझु वक़्त जे लाइ त यानी दिमाग़ु उनखे रिकॉग्नाइज़ ई न कंदो आहे लफ़्ज़ खे, त हीअ आहे छा। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां वटि जेकॾहिं स्क्रिप्ट राइटर जेको तव्हांजो आहे, जेको तव्हांजो लिखे थो ख़बरूं, उन बि थोरी महिरबानी कई हूंदी आहे त उहो ॾाढो जेको आहे न कंफ्यूज़िंग मोमेंट्स हूंदा आहिनि। हा, पिच कीअं रखंदा आहियो पंहिंजी पढ़ण जी या हिन जी? पिच मुंहिंजी नॉर्मल ई आहे, रेगुलर बेसिस ते। कॾहिं घटि वधाई थींदी आहे त वरी जेको आहे PCR जा दोस्त रहनुमाई करे वठंदा आहिनि। हा, दोस्त आहिनि उहे। ॿोली ते कमु कयो था, सिंधी में खोड़ सारा अहिड़ा न जेके असांजा लफ़्ज़ या तलफ़ुज़ प्रॉपर हुजणु खपनि, असांजे लाइ ठीकु हुजे प्रोनाउंसिएशन बि जेको, त पोइ उते कॾहिं कॾहिं थींदो आहे त प्रोनाउंसिएशन कॾहिं कॾहिं थोरी ग़लति निकिरी वेंदी आहे, त सीनियर एडिटर्स असांजा वेठा आहिनि। अलहमदुलिल्लाह वॾी ख़ुशकिस्मती आहे जो मां हिते टाइम न्यूज़ ते तमामु वॾनि सीनियर माण्हुनि सां कमु कयां पियो, जिन पंहिंजो सुठो भलो कैरियर इन फील्ड में ॾिनो आहे। हा, त उतां सिखण जो टाइम बिल्कुलु तमामु घणो। ज़बरदस्त, माशाल्लाह। ऐं अञा छा खपे, सीनियर सां जूनियर सां ज़िंदगी आहे, मीडिया आहे। मीडिया में जॾहिं शनाख़्त मिली, माण्हू सुञातो, 2 साल थी विया तव्हांखे माशाल्लाह सां ख़बरूं पढ़ंदे आहे, स्क्रीन ते आहे उहा, त छा एक्सप्रेशन हुया जॾहिं तव्हांखे माण्हुनि तव्हांजे नाले सां चहिरे सां सुञाणणु शुरू कयो? हिकु नवाण फील थिए पई ऐं लॻे पियो त यानी तव्हांखे तव्हांजे करे माण्हू सुञाणनि था। हूअं त ईअं हूंदो आहे त यानी कंहिं फैमिली बैकग्राउंड जे करे माण्हू सुञातो वेंदो आहे या के ॿिया रीज़न्स हूंदा आहिनि। जॾहिं इंसानु पंहिंजे केयर ऑफ सुञातो वञे त उनजी हिकिड़ी ख़ुशी ऐं उनजी जेकी फीलिंग्स आहिनि उहे इलाही डिफरेंट थियनि थियूं। ईअं आहे, ईअं आहे। पहिरियों जॾहिं तव्हांखे कंहिं ॿिए सुञातो, उहो छा एक्सप्रेशन? उहे तमामु बहितरीनु। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो मूं वटि कंहिं कम सां आयल हुयो, सो उन सां गॾु जेको ॿियो गॾु आयो हुयो, सो उन मूंखे सुञातो। चई मां पहिरियों दफ़ो हुयो? हा, उहो फस्ट टाइम उन सां मुलाक़ात थी। उन चयो मां तव्हांखे किथे ॾिठो आहे? मां उनखे चयो त तव्हां किथे ॾिठो आहे मूंखे? चई तव्हां टीवीअ ते ईंदा आहियो छा? मां चयोमांसि तव्हांखे कीअं थो लॻे? चई या मां तव्हांखे 2-3 चकर न्यूज़ ते ॾिठो आहे, पोइ या मां शक जा तो को ॿियो आहे या तव्हां आहियो। त पोइ हुनखे मां ॿुधायो त मां बिल्कुलु मां ई आहियां। ज़बरदस्त, माशाल्लाह। ईअं ई। ऐं जॾहिं ॻोठ वारा, शहर वारा, मिट माइट? तमामु घणो शहर वारा रिस्पेक्ट बि कंदा आहिनि, प्यार बि ॾींदा आहिनि। ऐं माइटनि में थोरो? हा बिल्कुलु। ऐं मां पंहिंजी सिटी जो पहिरियों आहियां जेको ऑन स्क्रीन जेको एज़ अ न्यूज़ एंकर या एज़ अ एंकर कैरियर स्टार्ट कयां पियो, सो उन हवाले सां बि जेको आहे ॾाढो सपोर्टिव आहिनि। शहर जेको हिंगोर जा? बिल्कुलु हिंगोर जा वारा हींअर ॾिसनि था, हिंगोर जा ख़ुशि हूंदा, असांजो शहज़ादो स्क्रीन ते ॿिए अंदाज़ सां वेठो आहे। बिल्कुलु। त उस्ताद जेके आहिनि, मिट माइट, वालदेन आहिनि, घर भाती, हाणे बि पंहिंजा उस्ताद जेके आहिनि या मुंहिंजा शहर जा बचपन जा दोस्त उस्ताद जिते मां पढ़ियो आहियां, ऐं उहे सभु हिकु सुठी रिस्पेक्ट ॾियनि था। ऐं पहिरियां बि ॾींदा हुआ, लेकिन हाणे जेको आहे फील्ड में अचण खां बाद में हिकिड़ो सिलसिलो चेंज आहे। चलो, ॾाढो सुठो, वॾी महिरबानी सनाउल्लाह, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे ऐं पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कया ऐं न्यूज़ कास्टिंग ॿुधाई त घणी रॉकेट साइंस विनाए सुठी आहे, अचनि अॻियां वधनि। थैंक यू वेरी मच। अॼु 21 फरवरी खे दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो करे मल्हायो वेंदो आहे। असां वटि केतिरियूं ॿोलियूं आहिनि, केतिरियूं ज़बानूं आहिनि।
असां हर जेकॾहिं असां परे नथा वञूं, असां सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं, पंहिंजे ख़िते जी ॻाल्हि कयूं, त ख़िते मां मुराद मुंहिंजी इहा आहे त जेकॾहिं पाड़ेसरी मुल्कनि खे बि गॾायूं त असां वटि एतिरियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं जो बेहदि बेहिसाब मुल्क। वरी असां अचूं जॾहिं पंहिंजे मुल्क ॾांहुं त असांजे पंहिंजे मुल्क में बि केतिरियूं ज़बरदस्त ऐं शानदार ॿोलियूं। पहिरीं ॻाल्हि दोस्तो त असांखे पाण खे ऐं पंहिंजे ॿारनि खे हिक ॿिए जे ॿोलीअ जो ऐं मुख़्तलिफ़ हुजण जो हिकिड़ो जेको हिक ॿिए जे मुख़्तलिफ़ हुजण जी रेस्पेक्ट हुजणु खपे। ॿोलियूं ॾाढियूं सुहिणियूं हुजनि, सभई ॿोलियूं ख़ूबसूरत हुजनि। जेके ॿोलियूं जेके पंहिंजे घर में ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, जेके पंहिंजे दोस्ती में ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि ऐं जेके हिक ॿिए खे सम्झियो वेंदो आहे, ॿुधायो वेंदो आहे ऐं सम्झण जी कोशिशि कई वेंदी आहे। असां जॾहिं बि पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजी समातुनि ताईं महसूसु कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं त यकीन कयो त असां छिकिजी वेंदा आहियूं। उन पासे कन थी वेंदो, ओॾां असांजा तासुरात थी वेंदा, असां उन ॾांहुं ॾिसंदासीं। भले केरु ग़ैर ॿोली वारो, माना जंहिंजी उहा ॿोली न आहे, कहिड़ी ॿोली बि, सभु ॿोलियूं असांजूं पंहिंजियूं आहिनि, पर उहो जॾहिं असांजी पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो आहे त असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, असांखे पंहिंजाइप महसूसु थियणु लॻंदी आहे। घर में मुख़्तलिफ़ फ़र्द मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि हिक ॿिए सां, घर भाती हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि। को कंहिंसां सिंधीअ में ॻाल्हाईंदो, को कंहिंसां सराइकी में ॻाल्हाईंदो, को कंहिंसां अंग्रेज़ीअ में ॻाल्हाईंदो, को कंहिंसां उर्दू में ॻाल्हाईंदो, को कंहिंसां पश्तो में, को बलोची में, को पंजाबी में। त इहे सभु ॿोलियूं पंहिंजियूं आहिनि। को हिंदको में घर में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि ऐं उहो सम्झण जो ऐं ॿुधाइण जो ऐं जंहिंसां कंफर्ट लेवल हूंदो आहे त उन सां उहा जॾहिं ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां वटि हिन मुल्क में तमामु घणियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि ऐं असां ख़ुशनसीब आहियूं त असां वटि ॿोलियुनि खे हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। पर उते असां वटि वरी हिकिड़ो ॿियो अलमियो बि आहे त असांजी हमेशह कोशिशि रही त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिले, पर जेका अञा ताईं इहा मुमकिन न थी सघी आहे, जंहिंजो अफ़सोस थींदो आहे। पर ॿोलियूं अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे दुनिया में, त हर को पंहिंजी ॿोली ॻाल्हाए, पंहिंजे घर भातियुनि सां, पंहिंजे ॿारनि सां, ऐं पंहिंजी ॿोलीअ जो अचणु तमामु ज़रूरी आहे। भले असां आर्टिफिशियल थी वञूं, असां दुनिया में केतिरी बि तरक़ी करे वठूं, पर जेतिरो मज़ो ऐं जेतिरी पंहिंजाइप पंहिंजी उन ॿोलीअ में आहे, जेका माउ जी हंज में पंहिंजे घर में शुरू खां सिखीसीं, उन खां पोइ असां भले ॿियूं ॿोलियूं असांखे अचनि, असां ॻाल्हाईंदा बि हुजूं, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ घराणनि जी हिक ॿिए सां शादी आहे, पर उनजी का न का हिकु अहिड़ी अंडरस्टैंडिंग आहे कंहिं ॿोली जी जेका उहा पाण में ॻाल्हाई वेंदी आहे। पर जेको पंहिंजो मज़ो पंहिंजी ॿोलीअ में, पंहिंजी दुआ घुरण जो मज़ो, पंहिंजे कचहरी जो मज़ो जेको पंहिंजी ॿोलीअ में आहे ऐं जंहिंमें आसानी रवानी आहे, ओड़ो मज़ो ॿी ॿोली में घटि आहे। मादरी ॿोली ॾाढी मिठी ॿोली आहे, जंहिंजी बि जेका ॿोली बि आहे, जेका बि पंहिंजे घर में, पंहिंजे हंध में, पंहिंजे माउ सां, पीउ सां, भेनरुनि सां, भाउरनि सां, पंहिंजे घर भातियुनि सां, मिटनि माइटनि सां, पाड़े में हिकु ई ॿोली जेकॾहिं ॻाल्हाई वेंदी आहे ऐं उनजो पाण में वेहणु, सम्झणु, अंदाज़, उहो केरु हींअर उन्हनि खां पुछे। असां खोड़ शयूं फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं, असां उनखे नज़रअंदाज़ कंदा आहियूं, या असां वटि जॾहिं घणाई हूंदी आहे त असां उनखे दरगुज़र कंदा आहियूं या सम्झंदा न आहियूं, या असांखे उनजे क़ीमती हुजण जो अहसासु घटि थींदो आहे। अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं की ॿिए मुल्क में वञिबो आहे ऐं ॿी ॿोली ॻाल्हाइबी आहे, सिखबी आहे, हलिबो आहे उन सां। पर उते जॾहिं केरु पंहिंजी ॿोलीअ वारो माण्हू मिली वेंदो आहे त पोइ उहे तासुरात इंटायरली डिफरेंट हूंदा आहिनि। असांखे पंहिंजी ॿोली सिखणु खपे, सिखणु खपे, ऐं घणियूं ॿोलियूं जेतिरियूं अचनि उहो त वधीक सुठो आहे। असां वरी बि ख़ुशनसीब आहियूं त असां एटलीस्ट 3 खां 4 ॿोलियूं आराम सां ॻाल्हाए सघूं था, सम्झी सघूं था, पढ़ी बि सघूं था। त इहा वरी ख़ुशनसीबी आहे असांजी, जेकॾहिं घर में असां वटि 3 खां 4 ॿोलियूं अचनि थियूं, 5-6 ॿोलियूं अचनि थियूं, त ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। खोड़ दोस्त जॾहिं पंहिंजी ॿोलीअ में कंहिंखे सॾींदा आहिनि, एॾे आओ न हिते बह न, आ पाणी पिलावां में तेको, केॾो सुठो लॻंदो आहे पंहिंजी ॿोली में। गोभी आहे निंद अबो वरे, उहो जॾहिं पंहिंजी ॿोली में केरु चवंदो न त पोइ चवंदो वाह वाह। हा, केरु चवंदो भाई बुखो बुखो, हा काॾे जुज़ूं हलूं किॾे वेंदा पिया तूं, अॼु आ त एॾे त ॿ त सही महीना कचहरी त कर, तूं हाल वाली कोन्हे पिया ॾींदई मेको। त इहे जेके असांजियूं ॿोलियूं आहिनि ऐं पंहिंजी ॿोली जेका आहे, इहे सभु पंहिंजियूं ॿोलियूं आहिनि ऐं असांखे ॿोलियुनि सां प्यारु करणु खपे, ॿियनि जी ॿोलियुनि सां बि प्यारु करणु खपे, उनजो क़दुरु हुजणु खपे। दुनिया ॾाढी डिजिटलाइज़ थी वई आहे,
दुनिया में हींअर इहे राज़ नाहिनि रहिया। हींअर इवन चाइनीज़ ऐं पाकिस्तानी या सिंधी या सराइकी के सिंधी स्पेशली उहे हिक ॿिए सां ईअं कम्यूनिकेट कनि था जो कि मोबाइल में एप्लीकेशन्स आहिनि, उहो पंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो, उहो ट्रांसलेट थी हुन में लिखिजी वञे थी असांजी सिंधीअ में। उहो भले चाइनीज़ ॻाल्हाए पर लिखिजी सिंधी वेंदी असांजी। त केॾी ज़बरदस्त सहूलियत आहे। जेकॾहिं हू चाइनीज़ लिखे थो त उहा ट्रांसलेशन थी असांजी ॿोली में ईंदी, अंग्रेज़ी लिखंदो असांजी ॿोली में ईंदी, सिंधीअ में ईंदो। असां सिंधीअ में लिखूं ऐं उनखे ट्रांसलेट कयूं टर्किश में त उहो उते थी वेंदी। अगरि को दोस्त ग़ैर मुल्की आहे या उहो असांजो कंहिं ॿी इन सां तालुक़ु रखे थो कंहिं ॿी ॿोली सां ई, त उहो असां वटि जॾहिं डिजिटल गैजेट्स अची विया आहिनि असां वटि, त जॾहिं असां उन्हनि खे उन हिसाब सां उन्हनि जी ज़बान में पैगामात ॾियूं था। असां कंहिंखे उन जी ॿोलीअ में अगरि को पैगाम लिखूं, बिलफर्ज़ मुंहिंजो दोस्त आहे जीअं टर्किश आहे, त मां पंहिंजी सिंधीअ में उनजे लाइ हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत पैगाम लिखी करे ऐं उनखे टर्किश में मोकिलियो, त हुन एॾी ज़बरदस्त ख़ुशी जो इज़हार कयो त हुन वरी कोशिशि कई त मूंखां पुछियईं त तूं इहा कहिड़ी ॿोली इस्तेमालु कई आहे, पंहिंजो तूं कीअं लिखियो आहे? मां चयो मां सिंधीअ में लिखियो, पोइ उनखे ईअं कयमि। त हुन वरी पंहिंजी टर्किश ॿोलीअ में जेको उहो लिखणु चाहे पियो, ॿुधाइणु चाहे पियो, उहो वरी मूंखे सिंधीअ में ट्रांसलेट करे मोकिलियईं। त अंदाज़ो कयो मूंखे केॾो सुठो लॻो हूंदो। त इहे असां वटि डिजिटलाइज़ थी वियूं आहिनि शयूं। हींअर बोर्ड ते अगरि असां कंहिं बि ॿिए मुल्क में वञूं था ऐं उन जी ॿोलीअ में का शइ लिखियलु आहे, उनजो होटल जो मेन्यू आहे या उनजा किताब आहिनि या मागनि ते के शयूं लिखियलु आहिनि, हाणे त हिन गैजेट जेको पॉज़िटिव यूज़ आहे न उहो इहो आहे त उनजो फ़ोटो कढो या उनखे स्क्रीन ते लॻायो, ट्रांसलेशन में हणो ऐं उहो जेको बोर्ड ते लिखियलु आहे उहो असांजी पंहिंजी ॿोलीअ में असांखे लिखिजी मिलंदो। त एतिरियूं सहूलियतूं हिन मोबाइल मां जेकॾहिं असां हुनखे यूटिलाइज़ कयूं था, असां छॾे ॾींदा आहियूं। बाज़ औक़ात अंग्रेज़ीअ में का शइ लिखियलु आहे त उहा उन अंग्रेज़ीअ खे बि असां हिन में ट्रांसलेट करे पंहिंजी ॿोली में पढ़ी सघूं था त छा लिखियलु आहे, लफ़्ज़ जी माना छा आहे, कीअं आहे, या कोई अहिड़ो लफ़्ज़ असांखे नथो अचे त असां उनखे ट्रांसलेट करे सघूं था। कॉलर आहिनि असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो, वालेकुम अस्सलाम। अदा पंहिंजो तारीफ़ कराइजो, नालो ॿुधाइजो। अली नवाज़। अली नवाज़, छा चवंदो भाउ? हे त साम्हूं ॻाल्हाए कोन थो। वालेकुम सलाम। तव्हां टीवीअ खे छॾियो, टीवी जो आवाज़ु बंदि कयो, तव्हां मूंसां ॻाल्हायो। अब मां सिंधी ॿोलीअ ते थो चवां त सिंधी ॿोलीअ ते न्याणियूं बाक़ातियूं थियूं। जी जी, ॿुधायो ॿुधायो। हिकु सिंधीअ में तव्हां टीवी खे फॉलो था कयो। चलो मां बि ॿुधां, मां चवां छा थो, मूंखे मुंहिंजो आवाज़ न्याणियूं बाक़ातियूं सिंधीअ में ॻाल्हाइनि न। जी जी, उन्हनि सां एॾो ॾींहं थी विया, उन्हनि जी कंहिं हिन महिल ताईं मदद न कई आहे, छो ऐं मरी वञनि हिन में विच में त साईं पोइ इहे सिंधी माण्हुनि खां पुछंदासीं या अमेरिका में वञी पुछा कंदासीं। सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे साईं, इहे कुझु अहिड़ा मामलात आहिनि जेके इदारनि जा कम आहिनि ऐं असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदा आहियूं। असां हिन प्लेटफॉर्म तां आगाही ॾींदा आहियूं ऐं हर कमु हर माण्हू नथो करे सघे। जंहिंखे जेका पोज़ीशन उनजी डायरेक्शन आहे उहो उन पासे कंदो जेको जीअं इदारे सां तालुक़ु रखे थो, जेकी मॉनिटर करणु खपे। तव्हां असांजो कमु आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। त मां सम्झियुसि तव्हां किथे पिया ॻाल्हायो, त उन्हनि जे मसइलनि मसाइलनि खे तव्हां असां जॾहिं सम्झूं था त असां पंहिंजनि पंहिंजनि प्लेटफॉर्म्स ते ज़रूरु उनजो ज़िक्र कयूं था, उन्हनि मसइलनि ते ॻाल्हायूं था ऐं पंहिंजी ॿोली में ॻाल्हायूं था। तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त ज़ाहिर असां ई कंदासीं, अमेरिका में त मसइला हल कोन्ह थींदा। हक़ीक़त इहा आहे त तव्हां असां जॾहिं गॾु हुआसीं न, उहो पावर ई ॿियो आहे, डिफरेंट आहे। ऐं इहो जेको तव्हांजो अंदाज़ हो ॻाल्हाइण जो, ॿुधाइण जो, हिन प्लेटफॉर्म ते इन आगाही खे अॻियां वधाइण जो, इहो बि त हिकिड़ो कुझु त तव्हां पंहिंजे हिसे जो त कमु कयो। त यकीननि असांजूं न्याणियूं आहिनि जंहिंजा जेके आवाज़ आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे प्लेटफॉर्म्स ते पहुचायूं था ऐं इनशा ताला उनजो तदारुक बि थियणु खपे ऐं थींदो इनशा ताला हिकु ॾींहुं। सो पाण ॿोली जे हवाले सां ज़रूरु चवंदासीं त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो हासिलु थियणु खपे। असांजी इहा ख़्वाहिश रही आहे ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके तदरीसी किताब आहिनि, जेको असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं था, उन में बि ग़ौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे इल्म खे सवले तरीक़े सां पंहिंजे शागिर्दनि ताईं सम्झायूं। त बहितरु इहो आहे त पंहिंजी ॿोलीअ में ट्रांसलेशन करे पढ़ायूं, सम्झायूं, ॿुधायूं। चाइना जी तरक़ी जो वॾे में वॾो राज़ इहो बि आहे, जेको अचानक चाइना तरक़ी कई आहे त उन्हनि पंहिंजूं सभु शयूं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ियूं आहिनि, पंहिंजी ॿोलीअ में सिखियूं आहिनि, उनखे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ी करे ऐं हुन तरबियत हासिलु कई आहे ऐं हींअर उन्हनि खे सम्झण में आसानी थी। असां वटि अञा ताईं असरु उहो ई आहे अंग्रेज़नि जो, त असां पहिरियां त अंग्रेज़ी खे चङी तरह सिखूं, उनखां पोइ असां मसइलनि खे सिखण जी कोशिशि कंदासीं,
त यकीनन रिज़ल्ट डिफरेंट हूंदो। पहिरियां असांखे माहिर थियणो पवंदो अंग्रेज़ी जो, पोइ अंग्रेज़ी जा किताब पढ़णा पवंदा, पोइ सम्झणा पवंदा, पोइ असां हुनखे सिंधीअ में सोचे करे अंग्रेज़ी में लिखण जी कोशिशि कंदासीं। ऑब्वियसली डिफरेंट सिनेरियो आहे असां सां। त इन करे जेका जंहिं बि क़ौम जंहिं बि ॿोलीअ ते कमु कयो आहे उन्हनि जॾहिं उनखे घणे सुहिणे अंदाज़ सां उन ते कमु करण जी कोशिशि कई आहे, उनखे तरक़ी मिली आहे, उन पंहिंजो पाण सुञातो आहे। पर मुतालियो पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। पाण ॿोलियुनि ते जेकॾहिं ॻाल्हि न कयूं त क़ौमी ॿोलियूं सभई ॿोलियूं पंहिंजियूं आहिनि, पर मादिरी ॿोली जेका थिए थी, जेका पंहिंजे घर में ॻाल्हाई वञे थी, जेका पंहिंजनि चाचनि सां, मामनि सां, भेनरुनि भाइरनि सां, अबे अमड़ सां ॻाल्हाई वञे थी, उन ॿोलीअ जी मिठास दुनिया जी कंहिं ॿी ॿोलीअ में न मिलंदी आहे। इन करे मादिरी ॿोली जो ज़िक्र फ़िक्र, जॾहिं ॿार नंढा आहिनि, जॾहिं घर भाती हिक ॿिए सां भेनर भाउर पाण में खेॾनि था, पाण में हिक ॿिए सां गॾु उसरनि था, वॾा थियनि था, त उन्हनि खे उन्हनि ॿोलीअ जो अहसासु थिए थो। असां जॾहिं शहरनि में अचूं था त पोइ असां पंहिंजे घर जी ॻाल्हायल ॿोली जेका असांखे असांजे वॾनि ॾिनी, पोइ दुनिया में खोड़ सारियूं ॿोलियूं ईअं ख़तम बि थी वयूं। खोड़ माण्हुनि पंहिंजी ॿियनि ॿोलियुनि खे एडॉप्ट कयो, पोइ जेका मादिरी ॿोली रही उहा उन्हनि खां मोकिलाई थी वई। पोइ उन सां उनजो अदब फ़िक्र, उनजी शाइरी, उनजा लेखक, उनजूं लिखणियूं सभु रायगान रहिजी थी वञे। दुनिया में हींअर ॾाढो ज़बरदस्त कमु कयो पियो वञे। इवन असांजे पाकिस्तान में बि मुख़्तलिफ़ फर्म्स आहिनि जेके मादिरी ॿोलियुनि ते कमु कनि पियूं, जेके चाहिनि था त मादिरी ॿोली ज़िंदा रहे, जेका जंहिंजी आहे। खोड़ घराणा, खोड़ ज़ातूं असांजूं, उन्हनि जी ॿोलीअ में थोरो घणो डिफरेंस हूंदो आहे। असां जॾहिं पंहिंजे इलाइक़नि जी बि ॻाल्हि कयूं त असांजे इलाइक़नि में बि जेके असांजा पंहिंजा इवन सिंधी जी, असां सिंधीअ खे वठूं त सिंधीअ में मुख़्तलिफ़ लहजा ऐं तलफ़ुज़ थी विया आहिनि न, ॻाल्हाइण जा अंदाज़ डिफरेंट आहिनि, ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां वटि स्टडी करण जहिड़ियूं आहिनि। त असां वटि किलोमीटर्स जे हिसाब सां ॿोलीअ जा मयार, उनजा लहजा, उनजा लफ़्ज़ थोरो मटियो वञनि। इवन घणनि हंधनि ते त असां शयुनि खे मुख़्तलिफ़ नालनि सां उचारियूं था, सॾियूं था। हिते असां पंहिंजी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं कराची खां कश्मीर ते खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां डिफरेंट तरीक़े सां उन में जीअं असां चवंदासीं पंहिंजी ॿोलीअ में त असां बेमुंग सॾींदा आहियूं, खोड़ मुंगेरा सॾींदा आहिनि, घणा खाजा सॾींदा आहिनि, घणा पीनट्स चवंदा आहिनि, घणा मूंगफली चवंदा आहिनि। इवन सिंधी में चवंदा बाबा मूंगफली खाईंदे, त उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा आहिनि। इहे तीअं असां वटि जीअं छाहीं आहे, उनखे घणा हिंदो चवंदा आहिनि, हिंदाणो सॾींदा आहिनि, खोड़ छाहीं खे बि गिदिरो सॾींदा आहिनि, छाहीं खे बि अलाए ॿियनि नालनि सां मूंखे ॿ नाला हुन जा ज़हन मां निकिरी विया आहिनि। त इन करे असां वटि थिए थो। ऐं पंहिंजी ॿोली जेका आहे मादिरी ॿोली आहे, उहा असां अञा ताईं पंहिंजे घरनि में जेका ॿोली बि ॻाल्हायूं था, उनखे लाज़मी आहे त पंहिंजे ॿारनि खे अचे, भले ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइनि, पर उहो लाज़मी हुजणु खपे त घर में जेके असांजा पंहिंजा नंढड़ा ॿार थियनि था न, उहे पंहिंजी ॿोली ज़रूरु ॻाल्हाइनि, ज़रूरु सम्झनि। असां भले हींअर शहरनि में रहंदा हुजूं ऐं असांजो मारो हुजे त बसि यार मुंहिंजो ॿार त ज़बरदस्तु अंग्रेज़ी थो ॻाल्हाए, उनखे पंहिंजी मादिरी ॿोली सम्झ में ई न ईंदी आहे, साईं अंग्रेज़ी ॿोली आहे। पर हाणे जेकॾहिं ईअं थी बि चुको त पंहिंजी ॿोली तमामु ज़रूरी आहे, अचणु खपे ॿार खे, ॻाल्हाइणु खपे, सम्झणु खपे। छाकाणि त असां कुझु बि कयूं, असां आहियूं हिक ॿिए सां जुड़ियल आहियूं। असांजा तक़ाज़ा, असांजा उथण वेहण जा अंदाज़ सभु हिक ॿिए सां जुड़ियल आहिनि। ऐं जॾहिं पंहिंजे घर में का हिकु ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, उन में कंहिं ॿी ज़ात में या का ॿी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, त उहो भले केतिरो बि असां पंहिंजाइप जो मुज़ाहिरो छो न कयूं, पर हल्की फुल्की ओपराइप जो अंसर ज़रूरु रहंदो आहे घर में। छाकाणि त घर जा जेकॾहिं 15-20 भाती हिकु ॿोली ॻाल्हाइनि ऐं हिकिड़े माण्हू सां उहा ॿी ॿोली ॻाल्हाइनि, त हल्को डॉट ज़रूरु फील थींदो आहे। किथे किथे न बि थींदो आहे ऐं थियणु न खपे, पर उहा थींदो आहे, ईअं फील थींदो आहे उहा जेका। सो इन करे पंहिंजी जेका मादिरी ॿोली आहे उहा तमामु ज़रूरी आहे। पाण खे ॻाल्हाइणु खपे, पंहिंजे ॿारनि खे ॻाल्हाइणु खपे, ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो तक़दुस आहे, पंहिंजो मयार आहे, उन में हिकिड़ी पंहिंजी पंहिंजाइप आहे। इन करे असां हिन प्लेटफॉर्म तां 21 फेबरवरी जॾहिं दुनिया इन खे मादिरी ॿोलीअ जो आलमी ॾियारो करे मल्हाए पई वञे, त असांखे पंहिंजी ॿोलियुनि जी पाण इज़त करणु खपे। केरु ॿियो कोन्ह कंदो आहे। जेसि ताईं असां पंहिंजी ॿोली खे पाण इज़त न ॾियाराईंदासीं, जेका पंहिंजे घर में जेका प्रैक्टिस आहे, जंहिंजी जेका ॿोली आहे, उनखे त ॿियो केरु न कंदो। सो इन करे तमामु ज़रूरी आहे त असां ॿोलियुनि खे ओतिरो मयार ॾियूं। 21 फेबरवरी जे पाण हवाले सां ॻाल्हाएसीं पई, हीअ वाक़ई ॾाढो महीनो ज़बरदस्तु आहे। 21 फेबरवरी महीने में आउं त ॾाढो मूंसां त ज़ाती तौर ते बि खोड़ शयूं लाॻापियल आहिनि फेबरवरी महीने में, पर वैलेंटाइन डे बि इन ई महीने में ईंदो आहे। ऐं ईअं चइजे त ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो बि अॼु जीअं मादिरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे 21 फेबरवरी ते,
तीअं मुंहिंजी घरवारी बि हिन महीने में ॼाई आहे, मुंहिंजी धीउ बि हिन महीने में ॼाई आहे, ऐं पाण बि हिन महीने में ॼाओ आहियां, मुंहिंजी शादी बि हिन महीने में थी। सो जॾहिं शादी जो ज़िक्र अचे त पोइ चवां थो महीनो ठीकु आहे या सो बहरहाल 21 फेबरवरी अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारु आहे। दोस्तो असां पंहिंजी ॿोलियुनि सां ॾाढो प्यारु कंदा आहियूं। असां जॾहिं पंहिंजी ॿोली में जॾहिं असां अपनी ॿोली ॻाल्हाईंदासीं, केरु आपणा मिलंदा आहे उनको सॾींदेसीं, उनको ॿुधाईंदासीं, कचहरी कंदासीं, केॾा सुठा लॻंदा आहिनि। असां सभिना खां अपनी ॿोली सां प्यारु हुजणु खपे। असांजी हिकिड़ी त उहा ॿोली आहे जेका असांजी जीअं इवन सिंधी ॿोली आहे त मेरे को तमामु घणा प्यार आहे सिंधी ॿोली सां, तमामु ज़ाहिर को फ़र्क़ु नहीं, पॉइंट डॉट 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 का फ़र्क़ु नहीं। पर असां अपने घरां मुख़्तलिफ़ ॿोलियां ॻाल्हाईंदासीं। जीअं मैं अपने घर च सराइकी ॿोली ॻाल्हाईंदा, मतलब मैं अपने सभिनी असां जितने बि फैमिली मेंबर्स हुए असां आपस में सराइकी ॻाल्हाईंदासीं। असांजा भेण हुअनि, भरा हुअनि, घर ॿाल वाले जेके बि हूंदा आहिनि, ऐं उहे ठेठि सराइकी जीअं चिटी सराइकी हूंदी आहे, भले असां किथे बि रहंदे हुजूं पर असां अपना आपस में सभु सराइकी ॻाल्हाईंदासीं। मैं इन करे ॿुधायां ताकी सभिनी खे ख़बर पवे त असांखां खोड़ अहिड़ा ज़ात आहिनि जेके अपने घरां अच बहितरीनु सराइकी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। त ऐं जॾहिं असां वरी पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियूं त उहो ई सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं जीअं सिंधी आहे। त पर जेकॾहिं मादरी सफ़ा मादरी ॿोली त मां त चवंदुमि त सिंधी सराइकी आहे, सिंधी सराइकी। पहिरियां सिंधी लफ़्ज़ ईंदो आहे मुंहिंजे हिन में, पोइ सराइकी ईंदो आहे। त इन करे ऐं पंहिंजे घर में सिंधी सराइकी ॻाल्हाईंदो आहियां ऐं सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। तीअं घणनि घरनि में असां वटि घणनि ज़ातुनि में बरोचकी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। त थई ना छे हा अबो वरे इंगोबिया निंद मही तई गो मोहब्बत हा ईअं आहे न। हा ईअं ई आहे त मूंखे तोसां प्यारु आहे, घणा मना थींदा आहिनि, मना ताईं को प्यार आहे, मना ताईं को मोहब्बत आहे। त इहे पंहिंजा ॿोलिया आहिनि न। त हा जेकॾहिं असां पश्तो में चवंदा आहियूं ओ लका दिलि तराशा कहना हस्ता न सदे चढ़ त सही काॾे थो वञे, चढ़ त सही ओ लका चढ़ त सही काॾे थो वञे, दिलि तराशा हेॾां अच कहना वे हस्ता न सदे तुंहिंजो नालो छा आहे, ज़त सिर मिना कुम मूंखे तोसां प्यारु आहे। उहे सॾींदा आहिनि मूंखे तोसां प्यारु आहे। जीअं असां आई लव यू अंग्रेज़ी में सॾींदासीं, सराइकी में मेकू तेना ॾाढी मोहबत आहे, ॾाढा प्यार आहे तेना, मूंखे तोसां ॾाढी मोहबत आहे। हा त ईअं जेके असांजा बरोच ॿाहिरि आहिनि उहे जॾहिं हिमत कंदा आहिनि न कंहिंसां प्यार जो इज़हार कंदा आहिनि त उहो ॾाढो ड्रिजंदा आहिनि ईअं चवंदा मई थई को प्यार आहे। त इन लाइ दिलि खपंदी आहे। पंहिंजी ॿोलियूं आहिनि, इहे सभई पंहिंजी ॿोलियूं आहिनि न। त असांखे पंहिंजी ॿोलियुनि सां प्यारु करणु खपे। सभु ॿोलियूं पंहिंजियूं आहिनि। त इन करे असां जॾहिं बि ॿियनि मुल्कनि ॾांहुं वञण जो मौक़ो मिलंदो आहे त उहे पंहिंजी ॿोलीअ सां असां ॾाढा इंटेक्ट ॾिसंदा आहियूं, ॾाढो प्यारु कंदा आहिनि पंहिंजी ॿोलियुनि सां। पंहिंजी ज़बान ॻाल्हाईंदा, फ़ोकियत उनखे ॾींदा। ऐं ॿियो हिकिड़ो नओं ट्रेंड शुरू थिए पियो कराची में, ॾाढो सुठो आहे। त असां हाणे अॻ में त जीअं असां ज़िक्र कयोसीं त सभिनी ॿोलियुनि जी रेस्पेक्ट आहे, पर एटलीस्ट असां जंहिं शहर में जिथे रहूं था उन में थोरो घणो हुजणु खपे त असां स्टार्ट पंहिंजी ॿोली सां कयूं। ऐं मां कोशिशि कंदो आहियां त मां ईअं कयां त आउं पेट्रोल पंप ते वेंदुसि त हुनखे चवंदुसि त बाबा हिन में घणा लीटर विझंदे या हेतिरे पेट्रोल विझे बाबा, हे ॾे मूंखे। ऐं शुरूआति सिंधी मां कंदो आहियां। यकीन कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त हाणे मूंखे मोट बि उते सिंधी में ई मिलंदी आहे, पंहिंजी ॿोलीअ में मिलंदी आहे। पर जेकॾहिं को ॿी ॿोली वारो हूंदो त ऐं पोइ उन सां अगरि उनखे अचे थी टुटी फुटी त न त ख़ैरु आहे। ऐं मां माइंड न कंदो आहियां त अॻे जी कहिड़ी ॿोली आहे, उहो पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो आहे। पोइ मां कोशिशि कंदो आहियां त उनजी जेका ॿोली हुजे त उहा आउं ॻाल्हायां, कोशिशि कयां। हिक ॿिए सां सफ़ा हार्ड एंड फास्ट रूल न आहे, ईज़ी जीअं फील कयूं असां। त तीअं असांखे पंहिंजी ॿोलीअ खे ईअं बि पंहिंजो आस्ते 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 ख़ासि तौर ते जेकॾहिं सिंधी जी ॻाल्हि कयां त असां ईअं फ़ोकियत ॾेई सघूं था, छाकाणि त हे असां सभु सिंध में था रहूं। त इन करे तीअं जीअं ॿियनि मुल्कनि में हर को पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो आहे, पोइ कोशिशि करे हुनजी ॿोली ॻाल्हाइण जे लाइ या त इंटरप्रेटर हूंदा आहिनि, ट्रांसलेटर्स हूंदा आहिनि, सभु शयूं पंहिंजे हिसाब सां हुनखे डील कंदा आहिनि। सो दुनिया ईअं पई वञे पंहिंजी ॿोलियुनि जे हवाले सां, पंहिंजे शहरनि जे हवाले सां। वरी जेकॾहिं असां ॿोलियुनि जी ॻाल्हि कयूं त लॉन्ग डिस्टेंस जेका लर्निंग आहे, जेको हाणे असां कोविड में ॾिठोसीं त दुनिया हिकिड़ो नओं असांखे चैप्टर ॾिनो आहे। ऐं उहो हालात वाक़ियात खे ॾिसंदे करे त बाबा हाणे ऑनलाइन क्लासिस थींदा, ऑनलाइन पढ़िबो। त असांजूं जेके अॼुकल्ह जूं माइरूं आहिनि उहे हाणे पढ़ियूं आहिनि। अॼुकल्ह जूं माइरुनि मां मुराद जेके सरकारी स्कूलनि मां पढ़ी आयूं हलासीं, उन्हनि खे मौक़ो ॾिनो, शादी थी, ॿार ॼावा, उहे वॾनि स्कूलनि में पढ़णु शुरू कयो उन्हनि ॿारनि। त स्कूलनि में त हलिया वेंदा, पोइ घणी थोरो घणो हुनखे होमवर्क कराईंदियूं। पर जॾहिं ऑनलाइन क्लासिस थिया
त पोइ असां माइरुनि खे हुन सां गॾु जाॻंदे ॾिठोसीं, हुन सां गॾु पढ़ंदे ॾिठोसीं ऐं माइरुनि खे ईअं चवंदे ॾिठोसीं ऐं छा था पढ़ाइनि, असांखे त इहो जॾहिं असां यूनिवर्सिटी में वियासीं तॾहिं ख़बर पई, असांखे त हीअ मैट्रिक में ख़बर पई, हाणे अॼुकल्ह जे ॿारनि खे 3 क्लास में ईअं था पढ़ाइनि। सो इन करे उनजी लॉन्ग डिस्टेंस लर्निंग जेको कॉन्सेप्ट काफ़ी साल अॻु में जो आहे, हाणे उनखे असां प्रैक्टिकली ॾिठोसीं, हर घर में ॾिठोसीं ऑनलाइन क्लासिस खे, त इहा बि ख़बर पई कीअं पढ़िजे कीअं पढ़ाइजे। तीअं मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स बि पढ़ियासीं पाण, पर असां वटि मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस जा बि आहिनि, जीअं असां वटि अरबी आहे, असां वटि फ़ारसी आहे, असां वटि अंग्रेज़ी आहे, उहा पढ़ाई वञे थी सुठे तरीक़े सां। ऐं हींअर कराची में मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूल्स में हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आहे त असां वटि तव्हांजे ॿार खे अंग्रेज़ी ऐं उर्दू में जो तालीम आहे, जेको अंग्रेज़ी मैंडेटरी आहे उहो पढ़ाई वेंदी उन स्कूल में। ऑप्शनल ॿोलियुनि में हाणे 1 या 2 ॿोलियूं ऑप्शन ॾिनियूं वञनि थियूं, पोइ जेका ॿोली तव्हां चओ उहा तव्हांजे ॿार खे असां पढ़ाईंदासीं, असां हुन में एक्सपर्ट कंदासीं। खोड़ माण्हू चाइनीज़ सेखारीनि था ॿार खे, खोड़ माण्हू फ्रेंच सेखारीनि था, खोड़ माण्हू टर्किश सेखारीनि था, खोड़ माण्हू अरबिक सेखारीनि था। त इहे हींअर ऑप्शन्स कराची जे वॾनि स्कूलनि में, मुख़्तलिफ़ स्कूलनि में ऑप्शन्स ॾिना वञनि था, ऐं उहा उनजो नेटिव टीचर हूंदो, जेको उनजो उहा ॿोली ॻाल्हाईंदड़ जेको उस्तादु हूंदो, उहो तव्हांजे ॿार खे पढ़ाईंदो सभु शयूं। उनजा मुख़्तलिफ़ पैकेजिस आहिनि, कराची में नवां चौंचला आहिनि ॿोलियुनि जे हवाले सां बि। ऐं हींअर खोड़ सारा ॿार जॾहिं खां वठी असां वटि इहो अर्तुगरुल गाज़ी हलियो, त हींअर खोड़ ॿार टर्किश ॿोली बि ॻाल्हाइनि था, सुठी ॻाल्हि आहे। ॿोलियुनि खे एप्रिशिएट करणु खपे दोस्तो, जेतिरी ॿोली अचे, जेका ॿोली अचे, जेतिरियूं ॿोलियूं अचनि ओतिरो सुठो आहे, उनखे वेलकम कजे, सफ़ा रिजिड न थिजे कंहिं बि हवाले सां। सो इन करे ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े सां अॼु 21 फेबरवरी सां असांजी अलॻि सां हिकिड़ी मोहबत आहे। उन सां गॾोगॾु दोस्तो हालात वाक़ियात ते जेकॾहिं पाण ॻाल्हायूं थोरो घणो, त वरी नवां स्कैंडल्स आया आहिनि। 17,600 अरबनि जी करप्शन जेका आहे, अरब डॉलरनि जी, जेकॾहिं असां ॻाल्हि 17,600 अरब रुपया थिया, ऐं 100 तक़रीबन 100 मिलियन डॉलर्स जी जेका हीअ करप्शन थी आहे, 100 अरब डॉलर जी, इहा हिकु दफ़ो ॿीहर पकड़िजी पई आहे। जीअं विकी लीक्स हुयो, जीअं ॿिया अहिड़ा पानामा हुया, तीअं हिकु नओं स्विस अकाउंट्स हुन में काफ़ी आया आहिनि। हिन सां गॾोगॾु कराची में स्ट्रीट क्राइम वधे पियो, कराची सां गॾोगॾु ॿियनि शहरनि में बि, उन ते बि ध्यानु ॾियणु खपे। ऐं असांखे थोरो अवेयर थियणो पवंदो पंहिंजे हालात ऐं वाक़ियात खे नज़र में रखंदे। कोरोना आस्ते आस्ते अलहमदुलिल्लाह घटि थिए पियो, उते वैक्सीनेशन जी ज़रूरत आहे। अॼोके अख़बार जे हवाले सां जेकॾहिं तव्हांखे चवां त उरड़ीअ में ख़ासि तौर ते असां वटि तबाही मचाए छॾी आहे। मंछर वारे पासे ऐं हिन थर वारे पासे, छाछरे वारे पासे उरड़ी जी जेका बीमारी आहे, उन हिकु दफ़ो ॿीहर कर खयो आहे। जॾहिं बि मौसम तब्दील थींदी आहे, ख़ासि तौर ते जॾहिं असां सियारे खां ऊन्हारे जे मौसम वारे पासे वेंदा आहियूं, त असां वटि का न का बीमारी ॾाढी अजीब तरीक़े सां कर खणंदी आहे ऐं काफ़ी जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। सो इन करे ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका तमामु ज़रूरी आहिनि। ऐं हाणे जेके ही हिफ़ाज़ती टुका लॻा, उहे जंहिंखे लॻा उहे त सेफ रहिया, जंहिंखे न लॻा उन्हनि हींअर हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि हार्ड टाइम खे उहो फेस कंदा। ऐं उन सां गॾोगॾु महांगाई जो जेको जिन आहे उहो काफ़ी अरसे खां निकितल आहे। हाणे महांगाई जे जिन पंहिंजा बचा बि ॾिना आहिनि, मतिलबु हाणे हुनजी आबादी वधी वई आहे उन्हनि जिननि जी। सो इन करे महांगाई तमामु घणी वधी वई आहे। असां हर दफ़े ऐं हर हवाले सां चवंदा आहियूं पंहिंजे घर भातियुनि खे त जेतिरा घर भाती रहनि था जंहिं घर में, उहे ख़ुदारा कुझु न कुझु कनि, असांजूं भेनरूं कनि, ऑनलाइन बिज़नेस कनि, ऐं को न को अहिड़ो कमु जेको हुनर आहे उहो सिखणु खपे। ऐं वोकेशनल ट्रेनिंग्स आहिनि, ज़बरदस्तु आहिनि, ॿुधाइनि पिया, सेखारनि पिया, सम्झाइनि पिया, उहे बि असांखे हासिलु करणु खपनि ऐं कंट्रीब्यूट करणु खपे। ॿियनि मुल्कनि में, ॿियनि शहरनि में, वॾनि शहरनि में या ॿियनि क़ौमुनि में ईअं ॾिठो वियो आहे त जॾहिं खां ॿार होश संभाले थो, त उनखे कुझु न कुझु बिज़नेस जा टैक्टिक्स सेखारिया वञनि था, या उनखे को अहिड़ो कमु आहे, ख़ानदानी कमु जेको कयो वञे थो, उहो आर्ट बि सेखारियो वेंदो आहे ऐं उहो उनजो उहो पंहिंजो कंट्रीब्यूट कंदो आहे पंहिंजी फैमिली में। उहो थोरो भरिजल थींदो आहे, थोरो हथु वंडाईंदो आहे पंहिंजे ख़ानदान सां। त असां वटि टेक्निकलिटीज़ अचणु खपनि असांजे शागिर्दनि खे। अॻु में मूंखे यादि आहे त अल्ताफ़ शेख साहिब सां जॾहिं मुंहिंजी कचहरी थी हिकु दफ़ो शुरू में, मूंखे कॾहिं न विसरंदो। चवंदा आहिनि त घणनि माण्हुनि जूं के ॻाल्हियूं हमेशह यादि रहंदियूं आहिनि। अल्ताफ़ शेख साहिबु असां वटि आए, उनजा वालिद साहिबु हिकिड़ा तमामु वॾा अफ़सर रहिया। उन्हनि चयो जेके सफ़रनामा लिखंदा आहिनि अल्ताफ़ शेख, उन्हनि जी ॻाल्हि पियो कयां। उन्हनि चयो त सजाद जॾहिं असांखे वैकेशन थींदी हुई तंहिं वक़्त में गर्मियुनि में 2 महीना, त
त असांखे बाबा कराची हैदराबाद वठी ईंदो गाॾी खाते में या हिननि पासनि ॾे, पोइ असांखे मुख़्तलिफ़ कम सेखारींदो बाबा। असां वेल ऑफ हुयासीं, असांखे अलहमदिल्ला को प्रॉब्लम न हूंदो। पोइ बाबा असांखे कंहिं मैकेनिक वटि, कंहिं इलेक्ट्रिशियन वटि या कंहिं अहिड़े माहिर वटि छॾींदो त 2 महीना तव्हां कुझु सिखो। पोइ असां 2 महीना उहे कमु सिखंदा हुआसीं, टेक्निकल कम जेके हूंदा। असांखे ख़बर पवंदी त गाॾी में कीअं कमु। असां वटि खोड़ अहिड़ा माण्हू जेके सिर्फ़ु स्टेयरिंग ड्राइवर आहिनि, जेके सिर्फ़ु चाबी जो स्विच हणींदो आहे, गाॾी स्टार्ट थी, गेयर हई, हल बाबा। इंजिन खोले पुछंदो त हीउ छा आहे, हीउ कीअं थींदो, छा थींदो, हीउ तार किथां निकिती आहे, हिन तार कीअं ठीकु कबो, टायर पंक्चर कीअं चेंज थींदो, हुनखे का ख़बर न आहे। टायर पंक्चर थींदो, बीठो हूंदो परेशान, कंहिंखे फ़ोन कंदो। सो इन करे कॉलर आहिनि असां सां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, गुड मॉर्निंग। केरु अदी असां सां, किथां खां? मां सायरा कुरैशी थी ॻाल्हायां, गुलशन हदीद खां। ऐं असल में मां दादू जी आहियां। मां पहिरें बि कॉल करे चुकी आहियां हिन शो। अदी मूंखे पहिरियां बि यादि आहे तव्हांजी कॉल आई, मूंखे यादि आहे चङी तरह। तव्हां चयो मां हदीद में रहां थी, आहियां दादू जी, ऐं दादू वारा त ॾाढा केस थियो कॾहिं। जी जी बिल्कुलु बिल्कुलु अदी, मूंखे चङी तरह यादि आहे। कीअं आहियो मुंहिंजी भेण, तव्हां ठीकु आहियो? अलाह जो शुक्र आहे, मां ठीकु लॻी पई आहियां। तव्हांजो हाल अहिवाल ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां। अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾियारो आहे, तव्हांखे ख़बर आहे? बिल्कुलु, मां तव्हांजो शुरू खां ॾिसां पई डिस्कशन तव्हां कयो पिया ॿोलियुनि ते। स्कूल में बि हाणे तव्हां ॿुधायो पिया त माण्हू पंहिंजी माना मर्ज़ी ते ॿोलियुनि खे माना सेखारण जे लाइ चई सघंदा। स्कूल में बि अॼुकल्ह आयो, असां ॿुधायो पिए, मां ॾिठो पिए तव्हांजो शो। बसि ॿोली इहा आहे त असांजी सिंधी पंहिंजी ॿोली सुञाणप ॿोली, पर माना कराची में मूं इहो ॾिठो आहे त कराची में माण्हू सिंधी हूंदे बि सिंधी नथा ॻाल्हाइनि। अलाए पुछो, इहो मां अॼु मूंखे 4 साल थिया आहिनि, मां कराची में थी रहां। त कराची में रही करे उहे उर्दू घटि ॻाल्हाईंदा आहिनि, इहो सिंधी घटि ॻाल्हाईंदा आहिनि। जेकर सिंधी उहे ॻाल्हाईंदा बि आहिनि त उन्हनि जी तलफ़ुज़ अदायगी सिंधी बि सही न आहे हूंदी। तव्हां सां मां 2000% मुतफ़िक़ आहियां दी। त मूंखे हिन ॻाल्हि जो इलाही दुख थींदो आहे जॾहिं असां शादी करे आयासीं हिते कराची में, मुख़्तलिफ़ शहरनि में घुमियासीं फिरियासीं, कराची खे परखण जी कोशिशि कई त मुंहिंजी नज़र में कराची माना सुठो शहर न आहे, मूंखे नथो वणे। इहो ईअं जो माना हिते इलाही की माना माण्हू ईअं था रहनि, कंहिंजो अहसासु न अथव। माना कंहिंजे भाई नथी चवां त सभु माण्हू बराबरि ईअं हूंदा, पंहिंजे आङुरियूं बराबरि न आहिनि, किथे अहसास वारा रिश्ता बि हूंदा, हमदर्द कंदड़ बि माण्हू हूंदा। पर जेके असांजी नज़र में कराची जहिड़े शहरनि में असां घुमिया आहियूं 4 सालनि में, अधु हिसो चोथों हिसो घुमिया हूंदासीं कराची जो। कराची इलाही वॾो आहे, ॾाढो वॾो आहे। मां बजरी ते न ॾिठो। जॾहिं थोरो ज़रड़ो घुमिया हूंदा आहियूं न, ज़रड़े में ई असांखे ख़बर पइजी वई आहे त केरु कंहिंखे माना लिफ्ट नथो कराए, पंहिंजी ज़िंदगी ईअं फास्ट था थो गुज़ारे, केरु हिते केरु किरी थो पए त केरु हिनखे लिफ्ट ई नथो कराए। पुलिस केस थींदो, माण्हू फतकी भले रोड ते मरी वञे, हथ था विझूं त असां था पासूं, उहो अहसासु ख़तमु थी वियो आहे। माना कराची मूंखे लॻे थो, मां पहिरियों त ॻोठ में रहंदा हुआसीं, जॾहिं दादू में असां ख़ुदाबाद ॻोठ में रहंदा आहियूं, ख़ुदाबाद शहर हुते रहंदा हुआसीं। त जॾहिं असां चवंदा हुआसीं कराची घुमूं, अलाह कराची घुमूं, मोकलूं थियनि, कराची वञूं। ऐं जॾहिं असां कराची घुमण ईंदा हुआसीं त कराची घुमण जे लाइ असांखे ॾाढो सुठो, पर जॾहिं एज़ असां रहूं था हिकिड़ा, मूंखे नथो लॻे त कराची को सुठो शहर। गुलशन हदीद सुठो एरिया आहे, पर जेकर कराची जे करे मां ओवरऑल ॾिसां त सुठो शहर न आहे। गुलशन हदीद सुठो आहे, कराची सुठो न आहे। न, गुलशन हदीद सही आहे, पर माना कराची पूरो सही न आहे। माना ॻोठ जे हिसाब सां ॾिसजे न, जेके असांजा ॻोठ आहिनि, जीअं दादू आहे, जीअं कंदकोट आहे, जीअं नंढा नंढड़ा इलाइक़ा आहिनि, उहे माना ॾाढा बहितरीन, मोहबत, माण्हू महिमान नवाज़। पर कराची माना आहे सिंध जो, हुनखे चवंदा आहिनि हंध, सिंध जो गादी जो शहर आहे, पर मूंखे न आहे लॻंदो त इहो गादी जो शहर आहे। सही। तव्हां पंहिंजे घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं मुंहिंजो को ॾेर आहे नंढो, उर्दू ॻाल्हाईंदो, माना शुरू खां नंढड़े हूंदे खां हुनखे उर्दू सेखारी वई। पोइ उहो उर्दू ॻाल्हाईंदो त जिते बि कंहिं बि इवेंट में वेंदो हो त माना उर्दू ॻाल्हाईंदो, त सभु चवंदा त उर्दू तो ॻाल्हाए, पहले किथां आयो आहे। पर जॾहिं असां शादी करे आयासीं न त असां हुनखे अहिड़ी सिंधी सेखारी आहे त माशाल्लाह 4 सालनि जे दौरान एॾी ज़बरदस्त ॻाल्हाईंदो। चलो दी, इहो वॾो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो दी सायरा। सभु असांखे क्रेडिट ॾींदा आहिनि त तव्हांजे करे ई न सिंधी सिखी आहे, ॾाढो सुठी त माना सिंधी ॻाल्हाए। चलो, ॾाढो सुठो आहे दी सायरा, ॾाढो सुठो लॻो तव्हांजी कॉल आई। बिल्कुलु, ऐं हिते मां माण्हुनि खे ॾिसंदी आहियां जेके सिंधी ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि न, पोइ मां हुनखे टोकींदी आहियां, बाबा हीअ तलफ़ सिंधी जो हीअं कढिबो अथव। असां दादू वारनि जी सिंधी आहे ॾाढी सुठी आहे दी, सिंधी सुठी ॻाल्हि आहे न, सची सिंध असांजी एॾी ख़ूबसूरत आहे। पर अदी सायरा माण्हुनि ते वेही रहियो आहे तसवर सिंध जो। अदी सायरा जी जी अदा, मां चयो दादू वारनि जी सिंधी वधीक सुठी आहे न।
ॾाढी सुठी आहे दादू जा माण्हू बि भला आहिनि माण्हू बि भला आहिनि बसि इहो वोट तव्हां असां मुंहिंजी भेण परे खां यकीन कयो रेशम गली दादू जी में वञो माण्हू कीअं कुर्ब सां असांखे बाक़ाइदा वेलकम कंदा आहिनि ऐं चांहियूं पीआरींदा आहिनि त दादू जा माण्हू केतिरा सुठा आहिनि दादू जा सुठा माण्हू आहिनि वॾी महिरबानी थी साहिरा जी शइ वठंदासीं त चांहि पीआरींदा वरी हा महिरबानी वॾी महिरबानी तव्हां सां ॻाल्हाए करे ॾाढो मज़ो आयो ॾाढो ॾाढो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण थैंक यू वेरी मच मुंहिंजी Thank you, थैंक यू सो मच मुंहिंजी भेण थैंक यू वेरी मच दादू जा माण्हू सभु दिलबर माण्हू अथव है न सॼी सिंध जा माण्हू ॾाढा सुठा आहिनि हुन में को बि शक न आहे हीउ असांजो जेको हार आहे न उन में सभई पंहिंजे पंहिंजो ख़ुशबू आहे गुलनि जो गुलदस्तो आहे असांजी हीअ पूरी सिंध इन में असां वटि ॿोलियुनि जा क़दर आहिनि असां वटि सूफ़ी धरती आहे असां जहिड़ो न चाहींदासीं सिंध जा माण्हू असां वटि पंहिंजी ख़ुशबू आहे हर इलाइक़े जी पंहिंजी ख़ुशबू आहे इवन हर ज़ात जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे पंहिंजी पंहिंजी नुमाइंदगी आहे पंहिंजा पंहिंजा तौर तरीक़ा आहिनि ऐं हर कंहिं शहर जो पंहिंजो पंहिंजो लाभ आहे सो इन करे सिंध समूरी सोन आहे ऐं उन में सभु शहर सभु ॻोठ वसंदियूं वाहण असांजा आहिनि हीअ कराची बि असांजो शहर आहे हिन खे तव्हां असां अधी सायरा खे 4 साल दिन आस्ते आस्ते अपनाइत थींदी हिन शहर सां मुहबतूं थींदियूं मुहबतूं मिलंदियूं जुड़ंदियूं सभु शयूं पंहिंजियूं थींदियूं हा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेके पाण पंहिंजे शहर में पंहिंजी ॿोली नथा ॻाल्हाइनि उहे ज़रूरु कंहिं कॉम्प्लेक्स जा शिकार आहिनि जेके पंहिंजी ॿोली अलाए छो नथी सुठी लॻे 4 माण्हुनि जे साम्हूं छो हेजिटेट थींदा आहिनि या न ॻाल्हाईंदा आहिनि या पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण में का आर महसूस था कनि का बि ॻाल्हि न आहे जेका ॿोली आहे जेका बि जहिड़ी ॿोली आहे उनजे ॻाल्हाइण जो हिकिड़ो पंहिंजो भरम आहे पंहिंजो शान आहे पंहिंजो मान आहे सभु ॿोलियूं ख़ूबसूरत ॿोलियूं ऐं मां कोशिशि कंदासीं असां हिन प्लेटफॉर्म तां इहो मैसेज ज़रूरु वञे त असां अॼु खां इहा प्रैक्टिस कयूं भले केरु हुजे जेकॾहिं हू पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा त असांखे पंहिंजी ॿोली ते नाज़ आहे असां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदासीं ऐं ॾाढे शान सां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे मेज़बान सजाद सुहा खे ॾींदा इजाज़त इंशा अल्लाह ताला वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात तेसीं ताईं अलाह निगहबान सदाईं गॾु